सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिट्टीअ जे तूफ़ान ऐं तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। 7 औरतुनि ऐं 2 नींगरनि समेत 15 ॼणा फ़ौत, 60 खां वधीक ज़ख़्मी। 4 घर सड़ी रख। केतिरनि ई इलाइक़नि में बिजली जा पोल किरण सबबि बिजली बंदि। नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं तूफ़ान सबबि 3 औरतुनि समेत 6 ॼणा फ़ौत। मौरे ऐं भरपासे में सोलर प्लेटूं ऐं साइन बोर्ड किरण नतीजे में औरत समेत 2 ॼणा हयाती विञाए वेठा। दौलतपुर सिफन में वण ऐं सोलर प्लेटूं किरण सबबि नींगर समेत 2 ॼणा फ़ौत। खानपुर महर भरिसां तूफ़ान दौरान घर जी छित खे लॻल जंगलो किरण सबबि नींगर हयाती विञाए वेठो। ठारू शाह वेझो घर जी भित किरण सबबि हिकु औरत दबजी फ़ौत। पटीतनि में तूफ़ान सबबि गिड स्टेशन जी भित किरण जे नतीजे में हिकु औरत हयाती विञाए वेठी। टंडे रहीम भरिसां ॻोठ माशको में भित किरण सबबि औरत फ़ौत। जमाल शाह जे ॻोठ अब्दुल करीम चांडियो में बिज किरण सबबि 4 घर सड़ी रख। अमेरिका पारां ईरानी ॿेट कशम पे फ़ौजी थाकनि ते हमला। पाकिस्तान इनक़लाब जी जवाबी कार्रवाई में अमरीकी अॾनि खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सैनकाम जो चवणु आहे त अमरीकी फोर्सिस ईरानी ॿेट कशम ते हमला ईरान तरफ़ां मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जे जवाब में कया। ईरानी बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमलनि खे नाकाम बणायो। अमरीकी फोर्सिस केतिरा ईरानी मिसाइल ड्रोन केराए तबाह कया। ईरानी पाकिस्तान इनक़लाब पारां अमरीकी हदफ़नि ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। पाकिस्तान इनक़लाब जो चवणु आहे त कशम ॿेट में कम्युनिकेशन टावर ते अमरीका हमलो कयो, जंहिं जे जवाब में अमरीकी अॾनि खे निशानो बणायो वियो। अमरीका खे हुर्मुज़ सामूंडी लंघ जी सिक्योरिटी मुतासिर करण जी क़ीमत अदा करणी पवंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान खे चयो आहे त वक़्तु अची पियो आहे कंहिं न कंहिं तरह मुआइदो करे। 47 सालनि खां ईरान जेको करे रहियो आहे उन खे वधीक ईअं करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। अमरीका ऐं ईरान में ॻाल्हियूं रोकण बाबति ख़बरूं ग़लति ऐं बेबुनियाद आहिनि। ॿिन्ही मुल्कनि में मुसलसल ॻाल्हियूं जारी आहिनि। ॻाल्हियूं कहिड़े पासे वेंदियूं केर बि नथो ॼाणे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई बचत मुहिम जे सिलसिले में कारोबार बंदि करण जे नए वक़्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना डिवीज़न तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त दुकान, मार्केट ऐं मॉल राति जो 9 वॻे बंदि थींदा। शादी हॉलनि, कमर्शियल इवेंट 10 ऐं रेस्टोरेंट, होटल ऐं सब्सिडी जा दुकान 11 वॻे बंदि। मेडिकल स्टोर, IT कंपनियूं, तंदूर ऐं पेट्रोल पंप पाबंदी लागू न हूंदी। सूबाई हुकूमतनि ऐं मक़ामी इंतिज़ामिया खे नए वक़्त ते अमल करण जी हिदायत। नए माली साल जे वफ़ाक़ी बजट ते पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म न थिया। हिकु इजलास बिना नतीजे ख़त्म। हुकूमती टीम ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाननि विच में ॿीहर इजलास थी रहियो आहे। हुकूमत तरफ़ां 5 जून ते तलब कयल बजट इजलास मुलतवी। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो अॼु थियल इजलास बि मुलतवी। इजलास हाणे ख़मीस ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि थींदो। किपरो भरिसां नए नारा कैनाल में पुट खे बचाईंदे पीउ ॿुॾी फ़ौत। दरिया ख़ान जामरी 12 वरनि जे गुलसन खे बचाईंदे पाण ॿुॾी वियो, लाश हथ। गोसपुर में बदमनी ऐं हिंदू वापारी जे घर मां धाड़ो हणण में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल। हिंदू पंचायत JUI SUP ऐं ॿियनि जे सर ते एहतिजाजी रैली। दीवान बिरादरी जो चवणु आहे त बसंत लाल जे घर मां धाड़े खे 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। धाड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुरथियल सामान वापसि कराए बेचैनी ख़त्म कई वञे। गेरेले जे नईआबाद वारे इलाइक़े मां नारी मुबैना तौरु अगवा। केस दाख़िल। आलिया सोलंकी जे वालिद हाकिम अली सोलंकी जी फरियाद ते तारे कार आहिनि। आतिफ सोलंकी समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो पियो। सकरन में आबादकारनि तरफ़ां शहबाज शाख में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। मुज़ाहिरो अॻवान जो चवणु आहे त पाणीअ जी खोट सबबि फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। गढ़ी खैरो में शहरी इतिहाद जे सर ते बिजलीअ जूं तारूं चोरी थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंध बलूचिस्तान दंग ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त साज़िश तहत बार बार तारूं चोराए इलाइक़े वासियुनि खे अज़ाब में मुब्तला कयो पियो वञे।
तारूं वापसि कराए बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच टे ऐं आख़िरी वनडे मैच सुभाणे खेॾी वेंदी। मैच 4:30 वॻे क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में शुरू थींदी।